हिकिड़े ॻोठ में हिकिड़ी पोड़ी ऐं उन जा 4 पुट रहंदा हुआ ऐं चारई पुट जेको आहे सो सॼो ॾींहुं वांदा रुलंदा फिरंदा हुआ ऐं न कमु न कार को बि कोन कंदा हुआ। त हिकु ॾींहुं उन्हनि जी पोड़ी मां चवणु लॻी त मुंहिंजा 4 पुट आहिनि पर कंहिं कम जा कोन्हे, मुंहिंजो मुड़ुसु त मरी वियो आहे ऐं हीअ मुंहिंजा चारई पुट नौजवान वॾा हेॾा सारा आहिनि पर को कमु न कार। हाणे आउं हिकिड़ी हिननि खे कीअं पालियां? हीअ त कंहिं कम जा बि कोन आहिनि। असांजी पंहिंजी ज़ाती बनी बि आहे ऐं बनी खणी जे कनि तॾहिं बनी बि नथा कनि, को कमुकार बि नथा कनि। हाणे आउं अकेली केॾां वञा ऐं हिननि मञा अची फाथी आहियां। ऐं हिकु ॾींहुं पोड़ी मां हिननि जी चइनी पुटनि खे घुरायो ऐं चवणु लॻी त अबा हाणे अवी वॾा आहियो, हाणे आउं पोड़ी मां तव्हांखे केतिरा ॾींहं खाराईंदसि, तव्हां को कमुकार करियो, किथे कमायो, पाण बि खायो मूंखे बि खारायो। अव्हां खां ॿियो खणी कमु नथो पुॼे त पंहिंजी बनी आहे फलाणी जॻह ते, जे न उहा अवी बनी पोखियो तॾहिं बि पाण खे कुझु पैसा मिली वेंदा, कुझु पंहिंजो घर में अन्न वन्न अची वेंदो हलियो। त उते हू चारई ॿराटिल पुट चवणु लॻा त अम्मा धंधो असांखां कोन थींदो, तूं अची हरभरू असां ते अची कुरको कयो आहे, असांखां कमुकार कोन थींदो, जहिड़ो तहिड़ो अबरो सबरो करियूं पिया पर उहो बि तोखे पसंदि न आहे। त हिते पोड़ी मां चवणु लॻी त अबा सुभाणे अव्हां जी शादी बि थींदी, ॿार बचा बि थींदा, लाज़मी अव्हां खे कमाइणो त पवंदो, ऐं केतिरा ॾींहं हयाती हूंदसि, अवी वञो पंहिंजी बनी आहे उहा वञी पोखियो। त हिते उहो चारई भाइर चवणु लॻा त अम्मा हाणे बनी ते त वञूं पर हाणे बनी तमामु परे आहे ऐं असांखे खाधो पीतो उते केरु खाराईंदो ऐं केरु ॾींदो। त हिते पोड़ी मां चवणु लॻी त अबा पंहिंजी बनी में पंहिंजो घर बि बीठो आहे, वञी उन घर में रहो, पंहिंजो रत पचाओ करियो ऐं खायो ऐं बनी बि पोखियो। त चारई भाइर चवणु लॻा त चलो अम्मा हाणे तूं चवें थी त असीं वञूं था भला बनी करियूं था ऐं कमुकार करियूं था। त उहे चारई भाइर उन पोड़ी मां जो चवणु वठी ऐं आया सिधो पंहिंजी बनीअ ते, उन घर में रहणु लॻा। पर हुजनि ॿराटिल, हू चवे तूं बनी जो कमु कर, हू चवे तूं बनी जो कमु कर, चइनिनि जो इहो कमु हुजे। त इन्हनि मञा नंढो कुझु सियाणो हो सो उहो वियो वञी हिकिड़ी टुकरी बनी जी पोखे आयो, बाक़ी ॿी बनी सॼी ईअं पई हुजे, कमुकार उन बनी जो कयो ई कोन। अची इन ॻाल्हि खे 6 महीना थिया, 6 महीना चारई भाइर उन बनी ते रहिया ऐं पंहिंजे पोड़ी मां ॾांहुं बि न आया। त हिकु ॾींहुं पोड़ी मां चवणु लॻी त 6 महीना थी विया आहिनि ऐं आउं हाणे वञा ॾिसां त मुंहिंजे पुटनि आबादी पोखी हूंदी ऐं ॾिसां त उहा केतिरी थी आहे छा आहे, वञी चकर लॻाए अचां ऐं मुंहिंजा पुट मूं वटि आया बि कोन आहिनि। त पोड़ी उन ॻोठ खां उन घर खां पंहिंजे खां अची पंहिंजी बनी ते आई त ॾिसे त हिननि जी बनी में कुझु बि पोखियल न हुजे, कामिड़ी टुकरी चोथ अध का पोखियल हुजे। त पोड़ी चवणु लॻी त हीअ मुंहिंजा चारई नालाइक पुट कॾहिं बि कोन सुधरंदा, हिननि खे मूं मोकिलियो त बनी का आबादी पोखिन पर हिननि इहा का टुकरी का दड़ी पोखी आहे। ऐं उहा पोड़ी पासे में ॿियनि माण्हुनि जी आबादी ॾिसी ऐं चवणु लॻी त हिननि पोखी आहे, हिननि जी आबादी तमामु बहितर ऐं सुठी आहे, मुंहिंजे पुटनि जेको आहे सो हीअ टुकरी हिकिड़ी पोखी अथनि ऐं ॿी मुंहिंजी सॼी बनी ईअं बंजर पई आहे, हिननि पोखी कोन। मूंखे ख़बर हुई त हीअ मुंहिंजा चारई पुट कंहिं कम जा कोन्हे ऐं हिननि इहो कमु कयो बि कोन, बनी बि कोन पोखी। त पोड़ी आई उन बनी में जेको घर हो उन घर में त ॾिसे त हिन जा चारई पुट उन घर में वेठा हुजनि ऐं पोड़ी चवणु लॻी त अबा अव्हां खे शाबास आहे, ॾाढो अव्हां बनी जो कमु कयो आहे, बनी ॾाढी अव्हां पोखी आहे, आबादी तमामु जाम बीठी आहे। त हिते चवणु लॻा त अम्मा असां कुझु बनी पोखी त आहे। त पोड़ी चवणु लॻी त अबा हाणे हेॾी सारी बनी में अव्हां हिकिड़ी दड़ी हिकिड़ी टुकड़ो हिकिड़ो पोखियो आहे जंहिंखे अव्हां खे 6 महीना थी विया आहिनि ऐं हिते अवी ख़ाली वेठा आहियो कंहिं न कम जा, ॾाढी अव्हां बनी पोखी आहे। पोड़ी अची हिननि ते नाराज़ थियणु लॻी ऐं पोड़ी चवणु लॻी त अवी मुंहिंजे कंहिं कम जा कोन्हे, मुंहिंजे घर मञा निकिरी वञो, मूंखे अवी खपो ई कोन था। त हिते चारई भाइर अॻे ॿराटिल कम जा त उहे चारई हुन पोड़ी खां कावड़िजी विया ऐं चवणु लॻा त असीं वञूं था हलिया तुंहिंजो घर छॾियो। त हिते पोड़ी चवणु लॻी त भले अवी हलिया वञो, मुंहिंजे हूं बि अवी कहिड़े कम जा आहियो। सो उहे चारई भाइर हुन पोड़ी खां कावड़िजी ऐं उतां उहो घर छॾे निकिरी पिया। त चवणु लॻा त हाणे ॾिसूं था किथे को घर को मिली वञे या का जॻह अहिड़े हंधि मिली वञे त पाण उते रहूं, पाण पंहिंजी पोड़ी मां खां त कावड़िजी आया आहियूं। हाणे अचनि पिया हिकिड़े झंग में अची दाख़िल थिया, शाम हिननि खे थी वई त ॾिसनि त हिकिड़े झंग में ख़ूबसूरत ऐं तमामु सुठो घरु हुजे ऐं उन घर जे अॻियां हिकिड़ी बकरी ॿधी पई हुजे। त चवणु लॻा त हीउ घरु अलाए कंहिंजो आहे हिन झंग में, पाण हली हिन घर में रहूं था
ॾिसूं था त केरु आहे ऐं अॼोकी राति पाण इन घर में रहूं था। त चारई ॿाहिरि आया उन घर में त ॾिसनि त घर में केर बि न हुजे ऐं उते खट बि हिकिड़ी पई हुजे ऐं रध पचाए जो सामान ऐं हर शइ पई हुजे उन घर में। ऐं अॻियां हिकिड़ी घर जे ॿकरी बि ॿधी पई हुजे। चवण लॻा त हीउ जंहिंजो बि घर हूंदो को न को माण्हू लाज़मी हिते ईंदो। त इंतज़ारु करण लॻा पर काफ़ी टाइम थी वियो त उते केर बि न आयो। त हिते चवण लॻा त शायदि को माण्हू हिते रहंदो हो ऐं थी सघे थो हीउ जंगल तमामु वॾो आहे, हिते को ज़नावर को जानवर थी सघे हिन घर जे मालिक खे खाई वियो हुजे। त चवण लॻा त हाणे जीअं बि आहे तीअं बि आहे पर बहरहाल पाण खे घर मिली वियो आहे ऐं हू बि पोड़ी मां पंहिंजी पाण खे कढी छॾियो आहे, छो न पाण हिन घर में रहूं। चारी भाइर चवण लॻा त सलाह करे उन घर में रहण लॻा ऐं चवण लॻा त ॿाहिरि हिकिड़ी ॿकरी बि आहे, पाण उन मां खीर वग़ैरह ॾोही ईंदासीं। कमकार इन मां हलंदो पियो, खाधो पीतो पाण जो अॻे हिन घर में पियो आहे, कुझु टाइम हिते रहंदासीं। रध बचाव करे ऐं खाई पी ऐं जॾहिं उन खट ते सुम्हण लॻा त चवण लॻा त हीअ खट नंढी आहे, हिन ते त सिर्फ़ु पाण टे सुम्ही सघूं था। त हिकिड़ो भाउ हिननि जो पट ते सुतो ऐं हीअ टई खट ते सुता। जॾहिं अची राति थी त ॿाहिरि जेका ॿकरी ॿधल हुई सा हुई चुड़ैल। उहा ॿकरी मञा पंहिंजे असुली रूप चुड़ैल में अची वई ऐं चवण लॻी त अॼु त शिकार तमामु सुठो फाथो आहे, छो न अॼु इन्हनि खे ई खायां। त उहा चुड़ैल आई उन घर में, जेको हिननि जो भाउ हेठि पट ते सुतो पियो उनखे टंग मां झले ऐं ॿाहिरि झंग में खणी ऐं उनखे खाई छॾी। ऐं चुड़ैल अची असुली रूप में ॿकरी थी वरी उन घर जे ॿाहिरां बीह रही। त हिते जॾहिं सुबुह थियो त ॾिसनि त हिननि जो भाउ हुजे न ऐं टई ॿाहिरि चवण लॻा त पंहिंजो भाउ अलाए किॾां वियो आहे। त हिननि अची झंग में सॼो ॾींहुं उन भाउ खे ॻोल्हण लॻा त हिननि जो भाउ उन्हनि खे न मिलियो। त हिते हिननि खे इन झंग में राति थी वई हुई। त चवण लॻा त हाणे राति जाम थियण वारी आहे त पाण हलूं वापसी घर मोटी, न त पाण खे बि को ज़नावर न खाई वञे। आया उन घर में ऐं सुम्हण लॻा त हिते हिननि वारी खट जेका आहे सो ॿिनि माण्हुनि जी थी वई। चवण लॻा त यार राति पाण हिन खट ते टे ॼणा सुम्ही रहियासीं, अॼु सिर्फ़ु ॿिनि माण्हुनि जी जॻह आहे। त चवण लॻा त पाण खाधो पीतो जाम खायूं पिया, थी सघे थो पाण मवाड़ थी विया हुजूं। त ॿ भाइर खट ते सुम्हण लॻा ऐं हिकिड़ो वरी बि हेठि पट ते सुतो। ऐं वरी चुड़ैल जेको आहे सो साॻी पंहिंजो रूप करे ॿकरी मञा वरी आई उन भाइरनि मञा हिकिड़े भाइर खे जेको पट ते सुतो पियो उनखे खणी ऐं ॿाहिरि वही वञी झंग में खाई छॾी। त हिते सुबुह थियो त ॿई भाइर ॾिसनि त हिन जो भाउ इहो बि न हुजे। त चवण लॻा त हिकिड़ो भाउ अॻ में वियो हलियो, ॿियो भाउ वरी राति वियो हलियो। त चवण लॻा त थी सघे थो पाण खां अलॻि रहंदा हुजनि तंहिंजे करे हितां विया हलिया आहिनि। त हिननि बि ॿिन्ही भाइरनि उन भाउ खे बि ॻोल्हण लॻा त पर हिननि वारा ॿई भाउ हिननि खे हथ न आया, छो त हुननि खे त चुड़ैल खाई छॾियो हो। त वरी उन घर में वापसी आया ऐं अची राति थी त सुम्हण लॻा त उहा खट जेका आहे सो वरी बि ॿिनि माण्हुनि मां हिकिड़े माण्हू जी थी वई। त हिते चवण लॻा त राति खट ई ॿिनि माण्हुनि जी हुई सुम्हण जे लाइ, अॼु हिकिड़े माण्हू जे लाइ आहे, छा मसइलो आहे। त हिननि बि इहो गौर न कयो। त हिन जो वॾो भाउ चवणु लॻो नंढे भाउ खे त तूं अॼु हिते पट ते सुम्ह ऐं आउं हिन खट ते सुम्हां थो। त नंढो भाउ चवणु लॻो त मूंखे डपु थो थिए, आउं जेको आहे सो तोखे रसी हिकिड़ी ॾियां थो, तुंहिंजो हथ बि ॿध ऐं मुंहिंजो हथ बि ॿध ऐं ईअं करियूं त पाण सही आहे। त वॾो भाउ चवणु लॻो त तूं डपु न कर, कुझु कोन थींदो। त हिननि रसी ॿधी हुनजी ॿाह में हुनजी ॿाह में ॿधी ऐं राति जो ॿई सुता। चुड़ैल रोज़ु हिरियलु हुजे आई अची उन वॾे भाउ में हथु विधी ऐं उनखे गेले ऐं ॿाहिरि खणी वई त उहा रसी जेका हुनजे नंढे भाउ जे ॿाह में ॿधल हुई त उहा उतां खुली वई, पर हू थोरो सुजाॻ थी वियो हलियो। चुड़ैल उन वॾे भाउ खे खणी ऐं झंग में वञी खाधी त हू नंढो भाउ सुजाॻ थी वियो त उहो उथियो त उहो बि ईअं ई पोयां वियो त ॾिसे त चुड़ैल जे भाउ खे खाए पई। त अची उनखे डपु थियो, चुड़ैल बि उनखे ॾिसी वरितो ऐं चवणु लॻी त हाणे आउं तोखे बि खाईंदसि। त उन नंढे छोकिरे खे बि डपु थियणु लॻो त चवणु लॻो त टे भाइर मुंहिंजा हीअ चुड़ैल खाई वई आहे, हाणे मूंखे बि खाई वेंदी। त हिते हू भॼणु लॻो ऐं पोयां चुड़ैल जे लॻी। हाणे भॼंदे 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 इन्हनि खे सुबुह थी वई त चवणु लॻो त हीअ चुड़ैल मुंहिंजी जान कोन थी छॾे, सॼी राति भॼंदे भॼंदे सुबुह थी वियो पर अञा मुंहिंजे पोयां भॼंदी अचे। त सोचणु लॻो त आउं हिन वण ते चढ़ियो थो वञा। अमराहो अची वण ते चढ़ी वियो ऐं चुड़ैल अची उन वण जे हेठि बीह रही ऐं चवणु लॻी त केतिरो टाइम इन वण ते तूं वेठो हूंदे, आउं हिन वण जे हेठि वेही थी रहां, लाज़मी तूं हेठि लहंदे, तोखे त आउं खाईंदसि। हाणे हमरा वीचारो वण जे मथे वेठो हुजे, चुड़ैल हेठि वेठी हुजे उनजो इंतज़ारु बि करे त हीउ कॾहिं थो लहे त हिनखे आउं खायां थी।
त एतिरी देर में उन इलाइक़े जो बादशाह घोड़े ते आयो पिए। त इते उन चुड़ैल उन बादशाह खे ॾिसी वरितो त ऐं चवणु लॻी त हीउ बादशाह अचे पियो, आउं पंहिंजे ॿिए कंहिं रूप में अचां न त हीउ मूंखे सुञाणे वेंदो। त चुड़ैल छा कयो जो हिकिड़े हसीन छोकिरी जी लिबास में रूप में अची ऐं उते उन वण जे हेठि वेठी हुई ऐं उहो हमरा साॻी मथे वण ते वेठो हुजे। त बादशाह जी नज़र उन चुड़ैल ते पई त चुड़ैल त उन टाइम ते कोन हुई, हिकिड़ी हसीन ऐं ख़ूबसूरत छोकिरी हुई। त बादशाह आयो ऐं चवणु लॻो त उन हमरा खे जेको वण ते वेठो त अबा तोसां छा मसइलो आहे, तूं वण मथे वेठो आहीं ऐं हीअ छोकिरी हेठि वेठी आहे, ख़ैर त आहे। त हिते उहो मथियों हमरा चवणु लॻो त जे बादशाह खे हक़ीक़त ॿुधाईंदसि त बादशाह भॼी वेंदो ऐं हीअ चुड़ैल पोइ मूंखे खाई वेंदी। त हिते उहो हमरा चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत, हीअ छोकिरी आहे चवे थी मूंसां शादी कर ऐं आउं हुन सां शादी नथो करणु चाहियां, छो त मूं वटि न पैसो आहे न मिल्कियत आहे ऐं मूंखां को कमकार बि नथो थिए। जे आउं हिन सां शादी कंदसि त हिन खे आउं कीअं पारींदसि ऐं हीअ ज़ोरी मसी मुंहिंजे पोयां पई आहे त मूंसां शादी कर। हाणे तॾहिं आउं मथे वण ते चढ़ी वियो आहियां, हीअ हेठि वेठी आहे। त हिते बादशाह चवणु लॻो त हीअ छोकिरी तमामु हसीन ऐं ख़ूबसूरत आहे, छो न हिन सां शादी आउं करियां। त हिते बादशाह चवणु लॻो नी हमरा खे त ॻाल्हि ॿुध, जे तोखे हिन सां शादी न आहे करणी त न कर, पर तोखे को मसइलो न हुजे त हिन ख़ूबसूरत छोकिरी सां शादी आउं करे सघां थो। त उहो हमरा जेको वण ते वेठो उन ते अहिड़ा ॾींहं पियो घुरिया त हू चवणु लॻो त मूंखे का बि तकलीफ़ कोन्हे, मूंखे का बि परेशानी कोन्हे, अॼु बि तुंहिंजी आहे सुभाणे बि तुंहिंजी आहे, तूं भले हिन खे वठी वञे ऐं वञी तूं शादी कर हिन सां। त बादशाह उन छोकिरी खे वठी ऐं पाण सां गॾु आयो महलात में। त उहो हमरा जी बि जान छुटी, उहो छोकिरो जेको आहे सो पंहिंजा टई भाइर विञाए वेही रहियो ऐं आयो पंहिंजी माउ वटि, माउ खे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई त मुंहिंजा टई भाइर चुड़ैल खाई वेली। त हिते पोड़ी माउ चवणु लॻी त सॼी ग़लती मुंहिंजी आहे, नालाइक हो कीअं बि हो, कमकार न कंदा हो पर मुंहिंजे अखियुनि जे अॻियां त हो, मूं अव्हां खे घर मां कढियो ऐं अव्हां सां इहो मसइलो थी वियो। त चवणु लॻी त मूं मुंहिंजा टे पुट त विञाए छॾिया आहिनि पर तोखे विञाइणो नथी चाहियां, तूं हाणे हिते मूं वटि वेठो हुज, किॾाम न वञ। त उहो छोकिरो चवणु लॻो त अमां आउं तो वटि ई वेठो हूंदसि ऐं पंहिंजी ॿनी कंदसि, ऐं किॾाम कोन वेंदसि, तुंहिंजी ख़िदमत कंदसि। त बादशाह जॾहिं उन चुड़ैल खे ख़ूबसूरत हसीन छोकिरी जे रूप में हुई उनखे वठी पंहिंजे महलात आयो। त हिते बादशाह चवणु लॻो त मुंहिंजियूं ॿ शादियूं अॻु में आहिनि, हीअ आहे वॾी राणी ऐं हीअ आहे नंढी राणी ऐं टी हींअर तूं ऐं तोसां शादी मूं कई आहे। त हिते उहा चुड़ैल चवणु लॻी त हाणे मूंखे मुंहिंजो कमिरो ॾेखार त आउं वञी आरामु करियां, थकी पई आहियां। त बादशाह चुड़ैल खे कमिरो ॾेखारियो ऐं चुड़ैल सुती पई हुई। त चुड़ैल चवणु लॻी त मूंखे हाणे बुख बि जाम लॻे पई, राति जो टाइम हो, त छो न वञी बादशाह जा घोड़ा जाम बीठा आहिनि वञी खायां। चुड़ैल आई, बादशाह जो घोड़ो खाधो ऐं टंग जेका आहे सो घोड़े जी वॾी राणी हुई उन जी सिरांदी ते रखी छॾी ऐं चुड़ैल वापसी आई पंहिंजे कमरे में सुम्ही रही। त जॾहिं सुबुह थियो, बादशाह ॾिसे त बादशाह जो घोड़ो हुजे न। त बादशाह चवणु लॻो त घोड़ो मुंहिंजो किॾां वियो। त उन चुड़ैल राणी खे घुराई ऐं चवणु लॻो त मुंहिंजो घोड़ो किॾां वियो आहे। त हिते उहा चुड़ैल राणी चवणु लॻी त बादशाह सलामत, मूंखे ख़बर न आहे तव्हांजो घोड़ो किॾां वियो आहे, तव्हां वञी वॾी राणी खां पुछा करियो। त बादशाह जॾहिं आयो वॾी राणी वटि त ॾिसे त उन जे सिरांदियुनि सां उहा घोड़े जी टंग पई हुजे। त बादशाह चवणु लॻो राणी खे त तूं त का सफ़ा ॾाइण ऐं चुड़ैल आहीं, मुंहिंजो घोड़ो सॼो खाई में। त राणी चवणु लॻी त मूं तुंहिंजो घोड़ो न खाधो आहे, चई तो घोड़ो न खाधो आहे त पोइ मुंहिंजे घोड़े जी टंग तुंहिंजे सिरांदियुनि वटि पई आहे। त हिते बादशाह सिपाहियुनि खे हुकुम कयो त हिन राणी खे फांसी ते चाढ़े छॾियो ऐं उन राणी खे सिपाहियुनि फांसी ते चाढ़े छॾियो। त जॾहिं ॿियो ॾींहुं थियो, चुड़ैल आदत खां मजबूर वरी राति जो वई बादशाह जो ॿियो घोड़ो खाधईं ऐं वरी उहा टंग जेको आहे सो खणी अची नंढी राणी जे सिरांदियुनि रखी छॾी। त जॾहिं सुबुह थियो, बादशाह ॾिसे त घोड़ो हिन जो ॿियो बि न हुजे। त चवणु लॻो त मुंहिंजो ॿियो घोड़ो बि अलाए किॾां वियो। त आयो नंढी राणी वटि, त नंढी राणी वटि ॾिसे त सिरांदियुनि खां घोड़े जी टंग पई हुजे ऐं नंढी राणी निंड पई हुजे। त चवणु लॻो त तूं बि मुंहिंजो घोड़ो खाई में, वॾी राणी बि मुंहिंजो घोड़ो खाई पर तूं बि मुंहिंजो घोड़ो खाई में, सफ़ा का ॾाइण आहीं, सफ़ा का चुड़ैल आहीं, मूंखे ख़बर न हुई त आऊं मुंहिंजे घर में चुड़ैलनि खे विहारियो वेठो आहियां। त नंढी राणी चवणु लॻी त मूं तुंहिंजो घोड़ो न आहे खाधो, न को आऊं चुड़ैल आहियां। ऐं हिते बादशाह दिलि में सोचणु लॻो त हाणे हिन नंढी राणी खे आऊं कहिड़ी सज़ा ॾियां, छो त हीअ उमेदगारी सां आहे ऐं हिन जे पेट में मुंहिंजो नंढो ॿारु आहे।
त बादशाह आयो वज़ीर वटि ऐं वज़ीर खे चवणु लॻो त नंढी राणी मुंहिंजो घोड़ो खाधो आहे। वॾी राणी खाधो उनखे मूं सज़ा ॾेई छॾी। हाणे नंढी राणी मुंहिंजो घोड़ो खाधो आहे पर हुनखे मारे नथो सघां ऐं हुनजे पेट में मुंहिंजो ॿारु आहे। त हिते वज़ीर चवणु लॻो त पंहिंजे महिलात जे अॻियां हिकिड़ो खूह आहे, नंढी राणी खे उन खूह में उछराए छॾ। त बादशाह चवणु लॻो त भले ठीकु आहे। त सिपाहियुनि खे बादशाह चई ऐं उन नंढी राणी खे उन खूह में उछलाए छॾियो। त हिते 4-5 महीना थी विया त ॿाहिरि महिलात जे उहा चुड़ैल वेठी हुई ऐं चवणु लॻी त इली टाइम थियो आहे, मूं मच्छियूं खाधियूं कोन्हे, छो न हिन खूह मां जा मच्छियूं खायां। खूह उहो हुजे जंहिंमें नंढी राणी खे बादशाह उछलायो हुजे। त चुड़ैल उहा बाल्टी अंदरि विधी हेठि त मन उन बाल्टी में मच्छियूं अचनि। त मच्छियूं त कोन आयूं पर उन राणी जो पुटु, उन बादशाह जो पुटु, जेका राणी बादशाह उन खूह में उछरी हुई, त उहो पुटु ॼायो हो अंदरि। त उहो पुटु उन बाल्टी सां गॾु ॿाहिरि निकितो पर पुटु तमामु कुझु वॾो हो, हंधल हो, ॻाल्हाईंदड़ हो। त उहो ॿाहिरि निकितो ऐं उहो ॿाहिरि जीअं खूह खां निकिरंदे त भॼणु लॻो त उहो चुड़ैल खे हथु न आयो ऐं चुड़ैल चवणु लॻी त हीअ उन नंढी राणी जो पुटु आहे जेको बादशाह जी ज़ाल हुई ऐं बादशाह उन नंढी राणी खे हिन खूह में उछरियो हो ऐं हीअ पुटु बि उनजो आहे। त चुड़ैल लॻी उन छोकिरे जे पोयां पर छोकिरो हिनखे हथु न आयो। पर छोकिरो रोज़ु छा कंदो हो, जो उन ॻोठ उन इलाइक़े मंझां केॾीमहिल मानी टुकर, केॾीमहिल छा पिनियो ऐं अची उन खूह में उछरींदो हो। त अंदरि राणी, उहा नंढी राणी ज़िंदा हुई, उहा खाईंदी हुई। त उन नंढे छोकिरे जो इहो रोज़ु कमु हूंदो हो। चुड़ैल चवणु लॻी त हीउ नंढो छोकिरो मूंखे लाज़मी खपे, जे अगरि हीउ वॾो थियो त मुंहिंजे लाइ सुभाणे मुसीबत आहे। चुड़ैल उते हिरियल हुजे, उन इलाइक़नि में माण्हू जाम हुजनि, रोज़ु राति जो खाईंदी हुई, ढोल लॻा पिया हुआ, उनजा मज़ा लॻा पिया हुआ चुड़ैल जा। त चुड़ैल खे हुन बादशाही मंझां वञण जी दिलि न चवे त हिकु ॾींहुं नाटक करे सुम्ही रही घर में ऐं चवणु लॻी त बादशाह सलामत, तव्हांखे हिकिड़ो अर्ज़ु आहे। त बादशाह चवणु लॻो उन चुड़ैल राणी खे त तुंहिंजो अर्ज़ु ॿुधा। त चवणु लॻी त हिते हिकिड़ो नंढिड़ो छोकिरो हले पियो, हिन ॻोठनि मंझां पिनंदो आहे जेको, उहो छोकिरो मूंखे हथु करे आणे ॾे, ऐं मुंहिंजे माइटनि ॾांहुं पैगाम मोकिलियां थी। त हिते बादशाह चवणु लॻो त उन पिनण वारे छोकिरे खे तूं छा कंदे ऐं पैगाम उन सां छो मोकिलींदे? तूं असांखे चओ त असां मां को पैगाम मोकिले, या पाणी ॿई हलूं था तुंहिंजे माइटनि वटि। त हिते चुड़ैल चवणु लॻी त बादशाह सलामत, ईअं नाहे करिणो, छो त उहो रस्तो तमामु ख़राबु आहे ऐं उते जेको बि जोड़े सां वञे थो त उनजी मौत थियो वञे, त उते सिर्फ़ु नंढो छोकिरो ई वञी सघे थो। ऐं इहो अर्ज़ु मुंहिंजो मञो ऐं उहो छोकिरो मूंखे हथु करे आणे ॾियो। त हिते बादशाह चवणु लॻो त चलो, हाणे तूं चवें थी त उन छोकिरे खे हथु करे थो अचां। त बादशाह सिपाहियुनि खे हुकुम कयो त वञी इहो छोकिरो झले अचो। त सिपाही विया इन छोकिरे खे झले आया ऐं छोकिरो अची बादशाह जी दरबार में पेश कयो ऐं चुड़ैल बि उते वेठी हुजे। त हिते बादशाह चवणु लॻो उन छोकिरे खे त असांजो हिकिड़ो कमु आहे, उहो तूं कंदे? त हिते छोकिरो चवणु लॻो त अव्हां जो उहो कमु कंदुसि, पर मूंखे छा मिलंदो? त बादशाह चवणु लॻो त तोखे इनाम ॾींदुसि, जाम पैसा ॾींदुसि, तूं जेको रोज़ु रोज़ु पिनी थो इन खां 100 दफ़ा बहितर आहे। त छोकिरो चवणु लॻो त भले ठीकु आहे। त हिते चुड़ैल उहा पर्ची उन छोकिरे खे ॾिनी ऐं चवणु लॻी त फलाणे हंधि मुंहिंजा माइट वेठा आहिनि, उन्हनि खे वञी इहा ॾिजां। त छोकिरो चवणु लॻो त भले ठीकु आहे। छोकिरो उहा पर्ची खणियो ऐं अचे पियो। हिकिड़े झंग मंझां उन रस्ते तां हुन छोकिरे जो गुज़र थियो त ॾिसे त हिकिड़ो फ़क़ीर उन वण जे हेठि वेठो हुजे ऐं चवणु लॻो उन छोकिरे खे त पुटु केॾां पियो वञी, झंग तमामु ख़तरनाक आहे, जानवर ऐं ज़नावर जाम आहिनि, मतां खाई वञनि। त हिते छोकिरो चवणु लॻो त फ़क़ीर बाबा, आउं वञा पियो ही चिठी हिकिड़े हंधि ॾियणु। त फ़क़ीर चवणु लॻो उन छोकिरे खे त इहा चिठी ॾे, ऐं पढ़ां भला। त फ़क़ीर जॾहिं उहा चिठी पढ़ी त चिठी में लिखियलु हो त आउं अव्हां जी धीउ आहियां, फलाणी जॻह ते वेठी आहियां ऐं हीउ छोकिरो जेको चिठी खणियो पियो अचे, अवी हिन खे मारे छॾिजो, हीउ मुंहिंजे लाइ सुभाणे मुसीबत आहे। कुझु टाइम खां पोइ आउं अव्हांखे बि घुराईंदुसि बादशाह जे मुल्क में, ऐं हिते इंसान ऐं माण्हू तमामु जाम आहिनि ऐं आउं बि खायां पई ऐं पोइ अव्हीं बि खाइजो पिया। त हिते उहा फ़क़ीर चिठी पढ़ी दिली दिलि में ऐं चवणु लॻो त हीउ त बादशाह जी ज़ाल चुड़ैल जो आहे। त फ़क़ीर उते उन छोकिरे खे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई। त हिते छोकिरो चवणु लॻो त इहा चुड़ैल उहा आहे जेका मुंहिंजी अम्मा खे ऐं असांखे बि खूह में उछलियो
ऐं हींअर इहा चिठी जेका आहे सो हिननि जे माइटनि ना मूंखे चयोसि खणी वञ ऐं आउं वञा पियो मूंखे बि माराए छॾिया। त हिते फ़क़ीर चवणु लॻो त तोखे आउं चिठी कुझु अहिड़ी लिखियो थो ॾियां जेको तूं भले वञु, चुड़ैल जा जेके माउ पीउ आहिनि तूं उते भले खणी वञु ऐं चुड़ैल जे बारे में पुछा करे अचिजांइ त हिन जो मौत कीअं थींदो। त फ़क़ीर उहा चिठी बदिली करे छॾी त उहो छोकिरो उतां चिठी खणी निकितो। काफ़ी तमामु परे अची उन चुड़ैल जा माउ पीउ रहंदा हुआ, माउ पीउ भाइर सभु उते रहंदा हुआ। छोकिरो जॾहिं अची उन्हनि वटि वेझो पुॻो त उहे चुड़ैल जा माउ पीउ ऐं भाइर जेके हुआसीं वेठा हुआ ऐं ॾिसी चवणु लॻा त अॼु इंसान जो बच्चो पाण वटि अचे पियो, छो न पाण हिन खे शिकार करे खायूं। त उहे गहबात उहे चुड़ैल चवणु लॻा त पहिरीं ॾिसूं सही छोकिरो हथ में चिठी खणियो अचे, इहा पढ़ूं कंहिंजी आहे छा आहे। त हिते उहो चुड़ैल जो पीउ हो उहा चिठी उन खां छोकिरे खां वरिती ऐं पढ़णु लॻो त उन चिठी में लिखियलु हो त आउं अव्हां जी धीउ आहियां ऐं बादशाह जी ज़ाल आहियां ऐं हीउ जेको पुटु अव्हां ना चिठी खणियो पियो अचे इहो मुंहिंजो पुटु आहे, हिन जी अव्हां ख़िदमत कजो, हिन खे घुमाइजो फिराइजो ऐं कुझु ॾींहं अव्हां वटि रहिजो, उन खां पोइ अव्हीं मोॾां हिन खे मोकिले छॾिजो। त हिते चुड़ैल जा माउ पीउ चवणु लॻा त हीउ त असांजी धीअ जो पुटु आहे ऐं उन छोकिरे खे खणी आया पंहिंजे घर में विहारणु लॻा ऐं उन जी ख़िदमत करणु लॻा ऐं उनखे घुमाइणु लॻा। त छोकिरो बि चालाक हो त हिकु ॾींहुं उन चुड़ैल जी माउ खे चवणु लॻो त अमां भला अव्हां जो साहु जेको आहे उहो कहिड़ी शइ में क़ैद हूंदो आहे। त हिते माउ चवणु लॻी त पुटु तूं इहा ॻाल्हि छा थो पुछा करीं। त छोकिरो चवणु लॻो त अमां आउं बि अव्हां जी धीअ जो पुटु आहियां त लाज़मी मूंखे बि ख़बर हुजणु खपे। त हिते चुड़ैल जी माउ चवणु लॻी त हा बा बिल्कुलु तूं त मुंहिंजी धीअ जो पुटु आहीं, तोखे ॿुधाइणु बिल्कुलु आउं ॿुधाईंदुसि। चइबो असीं जेको असांजो साहु हूंदो आहे न सो कंहिं शीशी में हणी छॾंदा आहियूं या कंहिं पखी में हणी छॾंदा आहियूं या कंहिं मिटी जे पुतले में या कंहिं अहिड़ी शइ में असीं साहु असांजो हणी छॾंदा आहियूं ऐं पोइ असीं घुमंदा फिरंदा आज़ादु हलंदा आहियूं, असांखे केरु मारे बि नथो सघे। त हिते उहो छोकिरो चवणु लॻो त भला ॿुधा मुंहिंजी माउ जेका आहे उनजो साहु कंहिं में आहे। त उहा चुड़ैल जी माउ चवणु लॻी त अबा तुंहिंजी अम्मा जो साहु जेको आहे सो हिकिड़ो तमामु परे हिकिड़ो वणु आहे, उन वण जे मथे हिकिड़ी शीशी आहे, उन में तुंहिंजी अम्मा जो साहु पियो आहे, शीशी में क़ैद आहे, उहा शीशी वण जे मथे आहे। त छोकिरो चवणु लॻो त अम्मा इहा त सफ़ा आसान आहे, मथे वण जी चोटी ते इहो त केरु बि खणी सघे थो। त हिते चुड़ैल जी माउ चवणु लॻी त अबा ईअं खणणु उनखे मुश्किल आहे, छो त उते हिकिड़ो उन वण ते कारो नांग असां विहारे छॾियो आहे ऐं उहो 24 कलाक उन शीशी जी हिफ़ाज़त करे थो। तमामु ज़हरीलो नांग आहे, केरु बि वेंदो त उनखे खाई वेंदो। त हिते उहो छोकिरो सभु ॻाल्हियूं सम्झी वियो ऐं चवणु लॻो चुड़ैल जी माउ खे त नानी आउं हाणे वञा थो मुंहिंजी अम्मा ॾांहुं, मूंखे जाम टाइम थी वियो आहे ऐं अम्मा वटि जाम रहियसि घुमियसि फिरियसि, हाणे मूंखे इजाज़त ॾियो त आउं वरी वापसी वञा थो मुंहिंजी अम्मा ॾांहुं। त हिते चुड़ैल जा माउ पीउ चवणु लॻा त अबा तोखे इजाज़त आहे तूं भले वञु। छोकिरो हुजे चालाक त छोकिरो सिधो आयो उन वण वटि जंहिंमें उन चुड़ैल जो साहु उन शीशी में पियल हो। त ॾिसे त उते हिकिड़ो कारो नांग बि वेठो हुजे। त छोकिरो चालाक हुजे, छोकिरे छा कयो जो खीर जो वटो बि को उतां खणी आयो हो, सो उहो उते रखी त कारो नांग खीर पीअंदा आहिनि। कारो नांग आयो उन खीर ते ऐं खीर पीअणु लॻो ऐं छोकिरे छा कयो जो उन वण ते चढ़ी वियो ऐं उहा शीशी खणी आयो। शीशी खणी अची वापसी पंहिंजे बादशाह ऐं उन चुड़ैल वारे महलात में पुॻो। त बादशाह ऐं चुड़ैल राणी ॿई गॾु वेठा हुजनि। त छोकिरे ॾिठो त हाणे इहो ई सही मौक़ो आहे। त छोकिरे छा कयो जो उन शीशी खे यकदमि भॻी त उन में उनजो साहु क़ैद हो त उहो साहु निकिरी वियो। साहु निकिरी वियो त चुड़ैल हिते तड़पणु लॻी त मूंखे छा पियो थिए, मूंखे छा पियो। त बादशाह चवणु लॻो त तोखे छा पियो थिए, तोखे छा पियो। त एतिरे में उन चुड़ैल जो साहु निकिरी वियो त चुड़ैल पंहिंजे असली रूप में अची वई ऐं हेठि पट ते किरी ऐं मरी वई। त हिते बादशाह चवणु लॻो त अड़े हीअ त सफ़ा मूं ज़ुल्म करे जो, हीअ त चुड़ैल आहे। त हिते उहो छोकिरो बि अची हाज़िर थियो ऐं उहो चवणु लॻो त जी बिल्कुलु हीअ चुड़ैल आहे ऐं हेतिरा टाइम तो हिन खे विहारियो, हिन तुंहिंजा घोड़ा बि खाधा, तुंहिंजी वॾी राणी जेका ज़ाल हुई तो उनखे बि मारियो, उनखे बि हिन मारायो ऐं तव्हां उनखे मारे छॾियो। त हिते बादशाह चवणु लॻो त तूं केरु आहीं। त उन छोकिरे बि सॼी हक़ीक़त करे उन बादशाह खे ॿुधाई ऐं चवणु लॻो त मुंहिंजी नंढी अम्मा उहा हिन खूह में आहे,
मुंहिंजी माउ अञा बि ज़िंदा आहे ऐं उन खूह में आहे, तव्हां हली उनखे कढो। त हिते बादशाह आयो, उन खूह वटि सिपाही बि गॾु थिया, काफ़ी माण्हू अची गॾु थिया। त उन खूह मां उन नंढी राणी खे बादशाह कढरायो ऐं उहा राणी बि निकिती चङी भली ठीकु ठाक हुई। पोइ बादशाह चवणु लॻो नंढी राणी खे त मूंखे माफ़ु कर, मूंखां वॾी ग़लती थी वई, मूं हिकु चुड़ैल सां शादी कई ऐं इहे सभु कम चुड़ैल कया ऐं मूं मुंहिंजी वॾी राणी खे बि मारे छॾियो ऐं तोखे बि खूह में फिटी करे छॾियो, मूंखे माफ़ु कर। त नंढी राणी चवणु लॻी त बादशाह सलामत, तोखे आउं माफ़ु थी करियां। त पोइ बादशाह जो पुटु ऐं उहा नंढी राणी पंहिंजी ख़ुशीअ सां ज़िंदगी गुज़ारणु लॻा। ऐं दोस्तो, कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं ॿी कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।